बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व नाज़रीन मोहतरम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अज़ीज़ान गिरामी, आऊं तव्हांजी ख़िदमत में शहादत इमाम मुहम्मद तक़ी अलैहिस्सलाम जे ख़ुसूसी ऐं नशरात सां गॾु हाज़िर थियो आहियां, जंहिंमें मौज़ू आहे इमाम मुहम्मद तक़ी अलैहिस्सलाम जे नज़रबंदी ऐं क़ैद शहादत। नालो मुहम्मद, कुनियत अबू जाफ़र सानी अबू अली अलैहिस्सलाम, लक़ब तक़ी जवाद मारू मशहूर आहिनि। विलादत 10 रजब 195 हिजरी में थी आहे। वालिद मोहतरम जो नालो इमाम अली रज़ा अलैहिस्सलाम, शहादत 19 ज़िलक़द 220 हिजरी में मदीने रसूल अलैहिस्सलाम खां फ़रज़ंद रसूल खे घुराइण जे वजह सबब नेक नियत ते मबनी न हुई। उन जे लाइ अज़ीम शर्फ़ जे बावजूद, अज़ीम मंज़िलत जे बावजूद वक़्त जे हुकुमरान मुअतसम बगदाद घुराए इमाम खे क़ैद कराए छॾियो। इमाम तक़ी अलैहिस्सलाम जिन 1 साल ताईं क़ैद जूं सख़्तियूं फ़क़ति उन जुर्म में बर्दाश्त कयूं जो पाण कमालात जे फ़ाइद हुआ। दुश्मन जो चवणु हो त इमाम खे ख़ुदा ताला उहो शर्फ़ छो ॾिनो। बाज़ उलमा जो चवणु आहे ऐं उन जे सबब जे करे इमाम ते एतिरे क़दुरु सख़्ती हुई ऐं एतिरे घणी नज़रबंदी ऐं निगरानी कई वेंदी हुई। इमाम जो वजूद दुश्मनान इमाम खे ज़हर लॻंदो हो। उन सबब जे करे इमाम जे शहादत जे मुतालिक़ मुला मुबीन चवनि था त मुअतसम अब्बासी इमाम खे ज़हर ॾेई शहीद कयो। अलामा इब्न हजर मकी लिखनि था त इमाम पंहिंजे बाबा इमाम अली रज़ा अलैहिस्सलाम वांगुरु ज़हर सां शहीद कयो वियो। क़ील मात मसमूमन, चयो वेंदो आहे त इमाम जिन जे शहादत ज़हर जे ज़रिए सां थी। बहरहाल उहो वक़्तु बि आयो 25 साल जी उमिरि में क़ैद खाने जे अंदरि 29 ज़िलक़द ते मुअतसम जे ज़हर सां शहीद थिया। मुख़्तसर उहो त इमाम ज़ुल्मनि खे सहंदे शहादत पाती। शहादत खां पोइ इमाम अली नकी अलैहिस्सलाम जिन पाण जे तजहीज़ व तकफ़ीन में शिरकत कई ऐं जनाज़े नमाज़ पढ़ायूं। उन खां पोइ पाण मुक़बरा कुरैश पंहिंजे ॾाॾे इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम जे पहलू में दफ़न कयो वियो। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।